असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मीरपुर जे टंडो आदम नाका चौक वेझो सरहंदी हाउस ते, जिते साना ऐं सारा इंटरनेशनल तरफ़ां जेको बरसाति मुतासिरनि गरीब मिसकिन माण्हू उन्हनि खे जेको राशन ॾिनो पियो वञे। अचो त उन हवाले सां जेके मुतासिर आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, उनजो छा चवणु आहे। हिते पीर सरहंदी हाउस जेको आहे सो साईं इकबाल जान सरहंदी अॼु घुरायो आहे, सो हिते राशन पाणी आहे, सो इनजे मुताबिक़ अची हिते वेठा आहियूं। त कटो कटो जेको सो पब्लिक वेठी आहे, हज़ारों माण्हू आया आहिनि। कोई पूछने नहीं आया अब तक। ये पीर इकबाल जान सरहंदी साहब हैं जो गया बगया वो मेहनत मजदूरी करने वालों को कुछ ना कुछ राशन पानी देते हैं। जी हाँ बिल्कुल, पर केर अचे ई कोन थो, पुछा ई कोन थो, वॉन्टनि जे टाइम ते सभु को अचे थो। ही अॻे तव्हांखे ख़बर आहे त जेको कोरोना वायरस हलियो यको 10 महीना, उन में 2 टे फेज़ असां मीरपुर ख़ास में हलाया। असांजी तंज़ीम आहे सहारो इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन। ग़रीब माण्हू वीचारा आहिनि, तमामु घणो लाचार परेशान आहिनि। जीअं शाह साईं जो हिकिड़ो बैत आहे त निमाज़ रोज़ो पुण चङो कमु, पर ॿियो को फ़हम जंहिंसां पसी पिरी खे। ॿिया कम बि उहे पुण चङा आहिनि, पर जेकॾहिं माण्हू पिरी खे जेको आहे पसणो आहे त पोइ इहा इंसानियत जी ख़िदमत कजे त उहा वधीक बहितर आहे। साईं अल अशरफ वेलफेयर ट्रस्ट और सरहंदी ट्रस्ट जो काम कर रही है तो बहुत अच्छा कर रही है। पीर इकबाल जान सरहंदी उन खां अलावा हितां जे ॿियनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिन जो चवणो त असां जेका अमेरिका जी तंज़ीम साना ऐं सहारा इंटरनेशनल तरफ़ां मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ जेके ग़रीब ऐं मिसकिन जे आहिनि बरसाति मुतासिरनि उनखे राशन विराया विया आहिनि। जॾहिं त पीर इकबाल जान सरहंदी जो पिणु चवणो त हिन खां पोइ जेका बि सियारो अचे पियो उन हवाले सां असां जेको इन्हनि तंज़ीमुनि जे तरफ़ां असां हिन मुतासिरनि खे चाहे मच्छरदानियूं या उन्हनि खे जेके सर्दी जा कपिड़ा ॾिना वेंदा। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मीरपुर।